भगत कंवरराम पुट ताराचंद 13 अप्रैल 1885 में उन वक्त जे सखर ऐं हाणोकी घोटकी ज़िले जे एक नंढड़े ॻोठ जरवार में जन्म वरितो। कंवरराम जे माउ जो नालो श्रीमती तीरथ बाई हुयो। पाण शीरी ज़ुबान ॻाइणु ऐं एके अमन जो प्रचार कंदड़ अल्लाह लोक फ़क़ीर तन इंसान हो। भगत कंवरराम जॾहिं अञा नंढड़ो हूंदो हो त उन वक़्त खां ई खेसि मौसीक़ीअ सां दिलचस्पी हूंदी हुई। जॾहिं थोरो वॾड़ो थियो त संदसि पीउ खेसि ॻोठ हयात पिताफ़ीअ में भाई हासानंद वटि छॾियो, पर थोरे वक़्त खां पोइ भगत कंवरराम हयात पिताफ़ी छॾे रहड़की दरबार में संत सतराम दास वटि आयो, जिते राग जी सिख्या सां गॾु रूहानी तालीम हासिल कयईं। संत सतराम दास जॾहिं बि भक्ति राग कंदो हो त कंवरराम खे पाण सां ज़रूरु बीहारींदो हुयो। जॾहिं महफ़िलुनि में ॿाहिरि वेंदो हो त बि कंवरराम खे पाण सां वठी वेंदो हुयो। कुदरत वारे कंवर जे आवाज़ ऐं आलाप में अहिड़ो त जादू रखियो हो जो माण्हू त छा पखी बि मस्तु थी वेंदा हुआ। पाण जॾहिं ॻाइणु शुरू कंदो हो त अचण सां ई हथ जोड़े पलव पाए धणीअ दर वेनती कंदो हो, ओ मुंहिंजा मालिक, हिंदू मुस्लमान जो ख़ैरु कजु, ओ ग़रीबनि जा यार, अड़ियनि जा आधार, अबोजनि जो अझो थिज। मोमिन भाइरो, अदा कुर्ब सां कलमू पढ़ो, पोइ कंदो साईंअ खे सॾु, नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, निधर आहियां निमाणी, मांखे आधार तुंहिंजो। भगत कंवरराम जॾहिं ॻाइणु शुरू कंदो हो त माण्हू हाल खां बेहाल थी वेंदा हुआ, मथसि पैसनि जो मींहुं वसाए छॾींदा हुआ। लेकिन ही फ़क़ीर तन ॻाइणु हुयो मिलियल समूरो पैसो मिसकीननि, मुहताजनि, माज़ूरनि ऐं ज़रूरतमंदनि में विरहाए छॾींदो हो। हू हमेशह निवड़त ऐं नेठाई खां कमु वठंदो हुयो। हू पंहिंजे राग में अमन ऐं मुहबत जो दर्स ॾींदो हुयो। भगत कंवरराम जी सॼी ज़िंदगी मुस्लिम हिंदू एके ऐं भाईचारे जे प्रचार में गुज़री। इहो ई सबबु आहे त संदसि राग ऐं भगत जीअं हिंदू शौक़ सां ॿुधंदा हुआ तीअं मुस्लमान बि। हू सिंधी सभ्यता जो मुजस्सिम रूप हुयो। भगत कंवरराम सखावत जो आला नमूनो ऐं मिसाल हूंदो हुयो। हूंदे वारो ॾेत का वॾी ॻाल्हि कोन्हे, पर फ़क़ीरी हाल में सभु कुझु मुहताजनि में विरहाइणु वॾी ॻाल्हि आहे। हू कंहिं बि सुवालीअ खे ख़ाली कोन मोटाईंदो हो। हिकु दफ़े कंहिं सुवालीअ खेसि कपिड़नि जो सुवालु कयो त भगत कंवरराम खेसि पंहिंजा कपिड़ा लाहे ॾिना ऐं पाण अंगोछो ॿधी भगत जारी रखियाईं। कंहिं चयुसि त भगत इहो कमु त घाटे जो कई। वराणियईं त अबा न, अञा बि फ़ाइदे में आहियां, छो त जॾहिं दुनिया में ॼाओ हुउसि त इहो अंगोछो पातल कोन हुयो। भगत कंवरराम जॾहिं नचंदो हो त ईअं लॻंदो हो ॼण वॾो फुड़ो मींहुं थो वसे। खेसि संग दिल माण्हू ॿुधी बि मेण थी पवंदा हुआ ऐं अखियुनि मां आब जारी थी वेंदो हो। दरगाह ऐं दरबारनि जे मेलनि ते हूंद सूंद वारा माण्हू शादियुनि मुरादियुनि ते भगत घुराईंदा हुआ। भगत जे टोले में 4 खन उस्ताद तालसर जा पक्का ऐं 4 छोकरा नाच कंदड़ खां अलावा संदसि ॿोलड़िया,
छेर जामू पगड़ीअ में कंडल निरड़ ते तिलक हिकु हथु कन ते रखी ऐं हिकु हथु मथे करे आखाणी गीत शुरू कंदा हुआ। ख़ल्क विच में हिकु रस्तो ठाहे नचंदा फिरंदा भगत विझंदा हुआ। धुकड़नि हारमोनियम ऐं सारंगीअ वारा पंहिंजे साज़नि जा कमाल ॾेखारींदा हुआ त सॼो माहौल सुरनि सां सरापजी ऐं वहदत जे पैगाम सां वासिजी वेंदो हुयो। हू हिकु मसीहा हूंदो हुयो। हुन कॾहिं बि ॻाइण जो मुआवज़ो न वरितो, मुहबतूं मुफ़्त में विरहाईंदो वतंदो हुयो। हू रंग नस्ल ज़ात पात जे मतभेद खां तमामु घणो मथां हूंदो हुयो। हुनजो धर्म इंसानियत ई हो ऐं बसि। चवंदा आहिनि त हुन सां उस्ताद घराणे माना सतराम दास जे ख़ानदान जो को हिकु माण्हू ज़रूरु हूंदो हो ऐं ॻाइण खां अॻु उन खां इजाज़त ज़रूरु वठंदो हुयो। भगत कंवरराम पंहिंजे मुर्शिद जी नसीहत ते 18-19 सालनि जे जमार में शादी कई, जंहिंमां खेसि हिकु पुटु ॼाओ। उहो बि जवान थी फ़क़ीराणे रंग में रंगजी वियो। भगत कंवरराम गोल चेहरे सां बहकंदड़, संदसि अखियूं वॾियूं ऐं पुरकशिश हूंदियूं हुयूं। संदसि वार वॾा ऐं सुहिणा शहपर हूंदा हुया। हू सुहिणिया सूरत ऐं सुहिणे ॾात जो सुहिणो संगम हूंदो हुयो। अक्टूबर 1939 में हिंदू मुस्लिम फसादनि कर खयो ऐं इन माहौल में रूनमा थींदड़ हालात ऐं वाक़िया जे नतीजे में रुक स्टेशन वटि हिकु गादीअ जे मुरीद बंदूक जा फायर करे हुन दरवेश फनकार खे क़तल करे छॾियो। इहा 2 नवंबर 1939 जी ॻाल्हि आहे। चवनि था त संदसि क़तल वक़्तु अचानक झुड़ बि थी वियो हो ऐं मींहुं बि वसण लॻो हुयो। भगत कंवरराम जी अफ़सोसनाक मौत असांखां कंवरराम जो जिस्म त खसे वरितो, पर हुन जो रूह जेको आवाज़ ऐं आलाप जी सूरत में असांजे दिलनि ऐं दिमाग़नि में सांढियल ऐं समायल आहे, उनखे असांखां केरु बि जुदा करे नथो सघे।